Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. बलोचिस्तान में फौजी हेलीकॉप्टर से पेश आयल हादसे बाद सोशल मीडिया ते ज़हर उगाछण वारे मामले डी जांच लाइ गॾियल कमेटी क़ाइम। वफ़ाक़ी घरू खाते सोशल मीडिया ते नाकारी मुहिम हलाईंदड़नि जो पतो लगाइण ऐं गिरफ़्तारियुनि जे लाइ जॉइंट इंक्वायरी कमेटी जोड़े वरिती। कमेटी जी सरबराही FIA साइबर क्राइम विंग जो एडिशनल डायरेक्टर जनरल मोहम्मद जाफ़र कंदो। ISI ऐं IB जा ऑफिसर्स भी कमेटी में शामिल। ISPR बि हादसे बाद सोशल मीडिया ते नाकारी मुहिम जी मज़म्मत कई हुई। पाक फौज खिलाफ ट्रेन हलाईंदड़ गुमराही जो शिकार आहिनि। PTI चेयरमैन माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे। पाक फौज खिलाफ ट्रेन हलाइण दौरान थियल ॻाल्हियूं वर्जाए नथियूं सघिजनि। मुआशरे जे कंहिं बि तबिके में अहिड़ी सोच नाहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद को शक नाहे त इमरान ख़ान परॾेही एजेंट आहे। FIA जूं 2 टीम्स परॾेही फंडिंग केस ऐं सोशल मीडिया ते नाकारी ट्रेंड्स जी जांच करे रहियूं आहिनि। जेको बि ॾोहारी निकितो उनखे गिरफ़्तार करे कार्रवाई कई वेंदी। अफ़गानिस्तान जे सूबे पक्तिका में बंदिश पियल TTP जो कमांडर उमर ख़ालिद खुरासानी मारिजी वियो। ज़रियनि जो चवणु आहे त पक्तिका जे इलाइक़े बरमल में उमर ख़ालिद खुरासानी ॿियनि कमांडर्स सां गॾु वञी रहियो हो त संदसि गाॾी बारूदी सुरंग सां टकराइजी वई। मारिजी वियलनि में कमांडर हाफ़िज़ दौलत ऐं कमांडर मुफ्ती हसन शामिल। तहरीके लबैक पाकिस्तान तरफ़ां PTI जे एहतजाज खां हिकु ॾींहुं अॻु इस्लामाबाद पहुचण जो ऐलान। TLP पंहिंजे कारकुननि खे 13 अगस्त ते फैज़ाबाद पहुचण जी कॉल ॾेई छॾी। TLP जे मरकज़ी इतलाह सेक्रेटरी अमजद रिज़वी चयो आहे त 1 महीनो अॻु परेड ग्राउंड ते जलसे जी इजाज़त घुरी पर न ॾिनी वई। हाणे राणा सनावला PTI खे परेड ग्राउंड ते जलसे जी इजाज़त ॾेई छॾी आहे। घरू वज़ीर खां पुछणु घुरूं था त छा असां भारत मां आया आहियूं? इमरान ख़ान खे परेड ग्राउंड में जलसे जी इजाज़त आहे त पोइ TLP खे छो न ॾिनी वई? पाकिस्तान खे $4 अरब जल्द मिली वेंदा। UAE, सऊदी अरब ऐं कतर खां मिलंदड़ फंड्स सां नाणे जे ज़ख़ीरनि में वाध थींदी। स्टेट बैंक जे वक़्ती गवर्नर मुर्तज़ा सैयद चयो आहे त मुल्क में वधीक 11 खां 12 महीना महांगाई रहंदी। शहरनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसण जे लाइ तयारु रहणु घुरिजे। नाणे जे ज़ख़ीरनि ते दबाउ 2 महीननि में ख़तमु थी वेंदो। रुपए जो मुल्ह मुस्तहकम करण जे लाइ मुतहरिक आहियूं। असां त पीरियूं सिरजण वारा आहियूं। सीनो खोले साम्हूं बीहंदासीं सिंध जे लाइ। सिंधी पठाण उहो आहे जेको हिते 200 साल खां वेठो आहे, हिते कारोबार थो करे, हिते रहे थो। हिकिड़ी शैतानगिरी आहे। हिकिड़ा नवां क़ौम परस्त जेके पैदा थियनि था, हिकिड़ा पुराणा ख़ानदानी क़ौम परस्त आहिनि, ठीकु आहे न, जंहिंमें तव्हांजो जलाल महमूद शाह साहिबु आहे, अयाज़ लतीफ़ कलीजो साहिबु आहे, डॉक्टर कादिर मक्सी आहे, हुन खां पोइ रियाज़ चांडियो साहिबु आहे, बशीर ख़ान कुरैशी आहे, हुनजो पुटु आहे। इहे पुराणा ख़ानदानी क़ौम परस्त आहिनि। हाणे जेके नवां निकिता आहिनि, जेके 500 रुपए जी फ़ोन मिले थी, उहे हुननि खे पोइते करण जे चकर में अननेसेसरी इश्यूज़ ठाहे माण्हुनि खे डिस्टर्ब था कनि। असांजो त कंहिंसां जहिड़ो कोन्हे यार। मां त ॼायल आहियां हिते, मां त रत ॾींदुमि सिंध जे लाइ। मूंखे कंहिंखो ॾुजा कोन थो, न कंहिंखो भउ थो कयां। बाक़ी जंहिंखे हिमत आहे साम्हूं अचे। 500 रुपयनि जी फ़ोन वठंदड़ नवां क़ौम परस्त शैतानगिरी पिया कनि। असांजा वॾा 200 सालनि खां सिंध में आबाद आहिनि। मां सिंध जाओ आहियां ऐं सिंध लाइ रत ॾींदुसि। कंहिंसां बि झेड़ो नथो चाहियां। कंहिंमें हिमत आहे त साम्हूं अचे। वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी जूं जैकबाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। आगा सिराज दुरानी चयो त ख़ानदानी क़ौम परस्त इहा ॻाल्हि सम्झनि त सिंधी पठाण सिंध जा ई रहाकू आहिनि ऐं सिंध जी ख़ातिर विढ़ंदा। जलाल महमूद शाह, अयाज़ लतीफ़ अली जो, कादिर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं बशीर कुरैशी जो पुटु ख़ानदानी क़ौम परस्त आहिनि। नवां क़ौम परस्त शैतानगिरी करे माहौल ख़राब करणु चाहिनि था।
सिंध में चौमासे जे चौथे स्पेल जो वसकारो वक़्फ़े सां जारी। मलकानी शरीफ, झुडो, नबीसर, कोट गुलाम मोहम्मद, कुंडरी ऐं भरपासी किथे हल्की त किथे तेज़ बरसात। पानी रस्तनि ते बीहजी वञण सबबि शहरी मिठे अज़ाब में मुब्तला। बरसात सबबि बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। मौसमियात खाते कराची में अॼु राति गजगोड़ सां वसकारे जी अॻकथी कंदे चयो आहे त बरसात जे मौजूदा सिस्टम में 12 खां 13 अगस्त ताईं शिदत अचण जा इम्कान आहिनि। वज़ीर आज़म जी हिदायत ते बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद लाइ चइनी सूबनि, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जी हुकूमतुनि खे ख़त। वफ़ाक़ी रिलीफ कमेटी जे सरबराह वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ख़त में लिखियो आहे त वज़ीर आज़म जी हिदायत आहे त मुतासिर इलाइक़नि ऐं अवाम जी मदद लाइ गॾियल हिकमत अमली जोड़ी वञे। मुतासिरनि जी बहालीअ जे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। ख़त में अहसन इक़बाल चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि खां मुलाक़ातुनि जो वक़्तु बि घुरी वरितो। मीरपुर माथेलो पुलिस सांघड़ वासी यात्रियुनि ते तशद्दुद ऐं तज़लील में मुलविज़ बाअसर वडेरे ख़िलाफ़ कार्रवाई खां लवाइण लॻी। एहतिजाजनि ऐं सख़्त रद्दअमल बावजूदि पुलिस वाक़िए जो केस दाख़िल न कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिंदू यात्रियुनि ते तशद्दुद ऐं तज़लील जे वाक़िए ख़िलाफ़ मुज़ाहिरा। जरवार, मीरपुर, माथेलो ऐं ॿियनि शहरनि में हिंदू बिरादरी जा माण्हू रस्तनि ते निकिरी आया। वाक़िए जो केस दाख़िल करे तशद्दुद में मुलविज़ वडेरे शमशेर पिताफ़ी ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। पुलिस मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल न कराइण सबबि कार्रवाई अॻिते न वधी सघी। मुतासिर धुर सां राब्ते में आहियूं। केस दाख़िल थियण बैदि कार्रवाई शुरू कई वेंदी। वडेरे शमशेर पिताफ़ी ऐं संदसि ॿाठनि गुज़िरियल ॾींहुं औरतुनि सूधो हिंदू यात्रियुनि जी तज़लील ऐं तशद्दुद कयो हो।